नाज़िर शाहअब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर के ऑफिसरन पारा मुतालबन की मनता लाइ एडमिन ब्लॉक आॾो एहतजाज कियो वियो। नवाज़ ॾिसो था खैरपुर का सैफ रिपोर्ट जी रिपोर्ट। शाहअब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर के ऑफिसर एसोसिएशन पारा पंहिंजे मुतालबन के हक़ में एडमिन ब्लॉक आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में मौजूद अगवानन मेहरान टीवीअ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त साईं मुंहिंजा असां गुज़िरियल 15 ॾींहंनि खां साईं जन खे हिकिड़ो चार्टर डिमांड में जंहिंमें असांजा जाइज़ मसला हुया। लीव इनकेशमेंट आहे, जीपी असांजी रुकी पई आहे सालनि खां, असांजो हक़ आहे, राइट आहे, पर उहो उन ते बि कोन। पर 15 ॾींहंनि ताईं इंतिज़ामिया तरफ़ों असां कोई राब्तो न। वाइस चांसलर सां हिकिड़ी मीटिंग थी, पर हुन में बि वाइस चांसलर को असांखे अहिड़ो रिस्पॉन्स न ॾिनो। असां उन खां पोइ कारी रिबिन ॿधियूंसीं। अॼु असां टोकन हड़ताल कई आहे पंहिंजे जेके उहिदेदारनि। उन खां पोइ जेकॾहिं अञा बि इंतिज़ामी पंहिंजी हथधर्मी ते रही त असांजी मंडे वारे ॾींहुं असांजी मीटिंग आहे ईसी जी, उन में असां पंहिंजा सख़्तु फैसला बि कंदासीं। वाइस चांसलर साहब अॻियां रिक्वेस्ट था कयूं त ऑफिसर जा देरीना मसइला आहिनि, पुराणे वक़्त खां रहिया पिया आहिनि, 1 साल खां ऐं नंढड़ा मसइला आहिनि। अगरि वेही उनखे तव्हां ॾिसंदव न त मूंखे यकीन आहे त इहे अधु कलाक खां वधीक जो टाइम न लॻंदो जो इहे हल न थी सघनि। तव्हांखे इहा गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे असांजे जाइज़ मसइलनि खे हल कयो। त असांखे साईं तमामु घणी उमेद आहियूं त हिकिड़ो साईं तमामु बहितरीनु प्रोफेसर आहे, मतिलबु बा किरदारु हाणे बि बहितरीनु इंसान हुन कोन आहे, पर ॿी के वाइस चांसलर साईं उहो डिलीवर न करे सघियो आहे जेके साईं उमेद हुयूं। त जीअं प्रोफेसर साईं सभु सां दोस्ती भाइरी वारो हिसाबु हूंदो, पोइ अलाए कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि या के अहिड़ा एडवाइज़र साईं लॻी विया आहिनि जेके नथा चाहिनि त यूनिवर्सिटी जा मसइला हल थियनि। छो उन्हनि में कुझु दोस्त साईं अहिड़ा बि आहिनि जेके पाण उमेदवार वीसीशिप जा, त उहे चाहींदा हूंदा साईं भला अॻिते अॻियां हले, मन असांखे वारो मिली वञे, असां वीसी थियूं। साईं खे सम्झणु खपे त उनखे पासो करे असांजी एडवाइज़र साईं खे। असां साईं जा मतिलबु मेन जेका टीम हूंदी आहे ऑफिसर हूंदी आहे न, वाइस चांसलर पंहिंजा जेके बि पावर एक्सरसाइज कंदो आहे उहो ऑफिसर जे थ्रू कंदो आहे। को रजिस्ट्रार हुजे, कंट्रोलर हुजे, डायरेक्टर फाइनेंस हुजे, इंस्पेक्टर कॉलेज, मतिलबु मुख़्तलिफ़ जेके बि सेक्शन हेड आहिनि उन जे थ्रू पंहिंजा पावर एक्सरसाइज कंदो आहे। उन्हनि खे हक़ु न मिलंदो ऐं उन जा जेके मेन आर्गन आहिनि वाइस चांसलर जा उहे ई कमु करणु छॾे वञनि त पोइ इदारो न हली सघंदो। जीअं त असां ऑफिसर चार्टर डिमांड में ऑफिसर जा जेके मुतालबा कया सभु जाइज़ आहिनि। प्रोमोशन आहे, टाइम स्केल जो टाइम उन ॾिनो वियो आहे, लीव इनकेशमेंट आहे, जीपी फंड आहे, वग़ैरह वग़ैरह काफ़ी जेके अहिड़ा मुतालबा आहिनि उहे वाइस चांसलर लाइ गुज़ारिश था कयूं त असांखे ॾिना वञनि जीअं यूनिवर्सिटी जो हवा सही तरीक़े सां हली सघे। नंढड़ा नंढड़ा मसइला आहिनि जेकॾहिं उन ते गौर फ़िक्र करे असांखे हल करे ॾींदा वञा त महिरबानी। कैमरामैन ताहिर अहमद सां गॾु सैफ रिपोर्टर मेहरान टीवी खैरपुर।